हालाणी में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशीअ में जमायत अहले सुन्नत बरेलवीअ तरफ़ां मरकज़ी नूरानी मस्जिद खां रैली कढी वई। रैली जी अॻवाणी मौलाना मुनव्वर अली चांग, मौलवी फ़िदा हुसैन जरवार बहलाणी, मौलवी मोहम्मद सिद्दीक़ बिरोही कंडियारो ऐं अज़हार शाह करे रहिया हुआ, जंहिंमें सवें आशिकाने रसूल जी शिरकत कई। हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा सरकार जी आमद मरहबा, आका जी आमद मरहबा जे नारनि सां फ़िज़ा गूंजंदी रही। जो त ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली इलाइक़े जे मुख़्तलिफ़ शहरनि जो गश्त करे शहरनि जे मुख्य गेट ते पहुती। रैली खे मौलाना मुनव्वर अली चांग ॿियनि ख़िताब कंदे चयो त नबी करीम जिन जी विलादत जो भलारो महीनो शुरू थी वियो आहे, असां मुसलमाननि लाइ इहो महीनो बारबरकत, ख़ुशी ऐं ईद वारो आहे। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद काइनात लाइ हिकु ख़ुशीअ जो बाइस आहे। ख़ुदावंद करीम असां उम्मत जे लाइ आख़िरी नबी मोकिले हिकु वॾो अहसान कयो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं क़ौम जे लाइ न, कंहिं ॻोठ जे लाइ न, समूरी जहाननि जे लाइ रहमत बणिजी आया आहिनि। मिलाद जश्न क़यामत ताईं मल्हाईंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।